नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदासीं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 31 सालगिरह जे हवाले सां लियारीअ में जलसो थी रहियो आहे। चाकीवाड़ा ग्राउंड में कारकुननि जो वॾो अंग पहुची चुको आहे। जलसेगाह में औरतुनि जो बि तमामु घणो तइदाद मौजूदु आहे। तक़रीब खे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 31 सालगिरह जे हवाले सां लियारीअ में जलसो थी रहियो आहे। चाकीवाड़ा ग्राउंड में कारकुन वॾे तइदाद में पहुची चुका आहिनि। जलसेगाह में औरतुनि जो बि तमामु वॾो तइदाद मौजूदु आहे। तक़रीब खे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराचीअ मां कराची जे इलाइक़े लियारी में हिन वक़्तु शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 31वीं वरसी जे हवाले सां जलसो थी रहियो आहे। कुछ देर में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि ख़िताब कंदो। चाकीवाड़ा ग्राउंड में कारकुननि जो वॾो तइदाद पहुतल आहे। तक़रीब खे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराचीअ मां कराची जे इलाइक़े लियारी में चाकीवाड़ा ग्राउंड में पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी तक़रीब खे ख़िताब कंदो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 31 सालगिरह जे हवाले सां लियारीअ में जलसो थी रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। चाकीवाड़ा ग्राउंड में कारकुननि जो वॾो अंग पहुतल आहे। जलसेगाह में औरतुनि जो वॾो तइदाद मौजूदु आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 31 सालगिरह जे हवाले सां लियारी में जलसो थी रहियो आहे। चाकीवाड़ा ग्राउंड में कारकुन तमामु वॾे तइदाद में पहुची चुका आहिनि। अव्हांखे आगाह कंदासीं ज़िलई हेडक्वार्टर्स में जेके प्रोग्राम आहिनि उहे थी चुका आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु कराचीअ में डिविज़नल सतह जो जलसो थी रहियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 31 सालगिरह जे हवाले सां लियारीअ में जलसो थी रहियो आहे। अव्हां हिन वक़्तु आवाज़ न्यूज़ जी स्क्रीन ते ही सिधी रीत मंज़र ॾिसी रहिया आहियो। तक़रीब खे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी ख़िताब कंदो। चाकीवाड़ा ग्राउंड जा ही मंज़र आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 31 सालगिरह जे हवाले सां जलसो थी रहियो आहे। चाकीवाड़ा ग्राउंड में कारकुननि जो वॾो तइदाद पहुतल आहे। अव्हां हिन वक़्तु आवाज़ न्यूज़ जी स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। नाज़रीन जलसेगाह में औरतुनि जो बि वॾो तइदाद मौजूदु आहे। कुझु देर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि ख़िताब कंदो। शहजाद जलवानी उते मौजूद है। जी शहजाद, कड़ा मंजर हैं, छा तफसील है? जी बिल्कुल अली रज़ा, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71 जेका सालगिरह है उनके मौके से लियारी में जलसे जो इंतजाम किया वियो है। लियारी में जलसे जे लाइ तैयारियों तकरीबन मुकम्मल थी चुका है। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लियारी जलसे में ख़ुसूसी ख़िताब कंदो। अॼु जलसेगाह में 60 फीट जो डिघो ऐं 30 फीट चौड़ाई में वो स्टेज पिण सजायो वियो आहे। स्टेज जेके अॻवान आहिनि उहे मौजूदु आहिनि। सहूलियतनि लाइ 20 फीट जी स्क्रीन पिण लॻाई वई आहे त जीअं माण्हू उनमें जेके ख़िताब कंदड़ आहिनि उनखे वाज़े ॾिसी सघनि। ऐं फिलहाल में जेके तक़रीबन 7000 खां वधीक कुर्सियूं लॻायूं वियूं आहिनि। जलसेगाह जे जेके आसपास जेके गलियूं आहिनि उन्हनि खे कंटेनर ऐं तनातूं हाणे बंदि कयो वियो आहे। सिक्योरिटी वारे हिसाब सां जलसेगाह जे जेके आसपास गलियूं आहिनि उन्हनि ते जेके परचम पिण सजाया विया आहिनि। पीपल्स पार्टी जा ऐं बेनज़ीर भुट्टो जी जेके तस्वीरूं पिण उते लॻायूं आहिनि। वॾियूं वॾियूं तस्वीरूं सजायूं वियूं आहिनि। गलियुनि खे सजायो वियो आहे पीपल्स पार्टी जे झंडनि सां। ऐं जलसेगाह जे जेके आसपास आहिनि सिक्योरिटी जा इंतज़ाम पिण उहे प्रूफ जेका सिक्योरिटी उते लॻाई वई आहे। चारई तरफ़ जेके पुलिस जा जवान उते मौजूदु आहिनि ऐं उनखां अलावा ट्रैफिक जा जवान भी उते नज़र अचनि पिया। जेको जलसे जे आसपास जलसेगाह जे जेको दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता आहिनि उन ते बाग शुरू गेट पिण लॻाया विया आहिनि। जलसेगाह जे आसपास जेका पुलिस जी भारी नफ़री तैनात कई विया आहे। जॾहिं त जलसे में वॾी तादाद में औरतूं ऐं मर्द वॾी तादाद में उते मौजूदु आहिनि ऐं पीपल्स पार्टी जा अॻवान पिण उते मौजूदु आहिनि। जी वॾी महिरबानी शहजाद। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 31 सालगिरह के हवाले से लियारी में जलसो थी रहियो आहे। कारकुननि जो वॾो तइदाद उते पहुची चुको आहे। तक़रीब के कुछ देर में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी ख़िताब कंदो।